जीत नाज़रीन, मां इन वक्त मौजूद आहियां हैदराबाद प्लेस क्लब जे ॿाहिरां, जिते सुई गैस जा मुलाज़िम जेके 18 मुलाज़िम आहिनि जंहिंखे जेबरी तौर ते हिननि खे कढियो वियो आहे, हिननि जा जेके हुकूक मारिया विया आहिनि, अॼु ते वेठल धरणे ते असां उन्हनि सां ॻाल्हियूं कयूं त हुननि जो छा मसइलो आहे। साईं, मूंखे 2015 में कढियो वियो, मुंहिंजी न्याणी अस्पताल सिविल में दाख़िल पई ऐं मूंखे हिननि कढियो वियो। मूंखे जेको हिननि हुस ड्यूटी ते हुउसि, मूंखे उतां फ़ोन आई ॿारनि जी, चई तुंहिंजी न्याणी इलाही हालत ख़राबु आहे, न्याणी हालत सीरियस आहे। त हिननि वरी बि मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार न कयो। वरी बि आउं अस्पताल में वियुसि, मुंहिंजी न्याणी उते मुंहिंजी न्याणी गुज़ारे वई। हीअ मुंहिंजी न्याणी जो फोटू आहे, हीअ मुंहिंजी न्याणी सर्टिफिकेट आहे सिविल जो। तॾहिं बि हिननि मूंखे जेको आहे त कॾहिं 2015 खां मुंहिंजी पघार बंदि आहे। ऐं लाचार आहियां, बिल्कुलु परेशान आहियां। ऐं कीअं बि ॿ दिन गुज़ारो कयां, हिकिड़ी मूंखे ख़बर आहे, हिकिड़ी मुंहिंजे अलाह खे ख़बर आहे। कीअं बि आउं परेशान ॾाढो आहियां। महिरबानी करे मूंखे पंहिंजो हक़ु ॾिनो वञे। केतिरी सर्विस कई आहे? मुंहिंजी 20 साल सर्विस आहे। मां कचर में कमु कयो। 2004 में मुंहिंजी HR थी हुई। तमामु परेशान आहियां, ॾाढो तमामु परेशान आहियां। महिरबानी करे मुंहिंजो हक़ु पंहिंजो ॾिनो वञे। न, ड्यूटी मुंहिंजी अञा रहे थी। अञा मुंहिंजी रिटायरमेंट टाइम आहे। मुंहिंजी ड्यूटी अञा रहे थी। मूंखे बेगुनाह कढियो वियो आहे। मुंहिंजी न्याणी मुंहिंजी दाख़िल पई सिविल में, मूंखे हिन बेगुनाह कढियो वियो आहे। मूंखे हिन महिरबानी करे मूंखे पंहिंजो ऑर्डर ॾिनो वञे। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे। मुंहिंजो सुप्रीम कोर्ट में केस हो, मुंहिंजो सुप्रीम कोर्ट मां केस बि मुंहिंजो खटियल आहे। महिरबानी करे मूंखे ऑर्डर पंहिंजो ॾिनो वञे। न त नथा वञनि, सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे बि नथा वञनि। अगरि इहो मुंहिंजो इनशाला न थियो, ऐं पंहिंजे ॿारनि सुधो पंहिंजे पाण खे ॿाहिरि ई छॾंदसि। महिरबानी करे मुंहिंजो कमु कयो इनशाला। सुप्रीम कोर्ट के जो वज़ीर अली तोनो मोहम्मद ख़ान सां ॻाल्हायां पियो। ठीकु आहे, मूंखे जेको आहे 2017 में हिननि कढियो वियो। मूं ते कूड़ो केस कयूं, FIR बि कटी वई। ठीकु आहे न, हीअ मूं ते FIR जी कापी आहे। उन में ॼाणायो वियो त हिन गैस चोरी कयो आहे। गैस चोरी कयो आहे, कलम में लॻल आहे तेल चोरी हो। ठीकु आहे, उनखां पोइ आउं बाद बरी थियुसि। इहा सिविल कोर्ट जो लेटर। ठीकु आहे न, उनखां बावजूद बि पोइ बि मूंखे अपील कई GM HR खे, बाबा मां बाल जॾहिं केस तव्हां पूरा थिया त तव्हां मूंखे बाल करियो। उनजे बावजूद बि हिननि चयो त न बाल। मूंखे चवंदो ठीकु आहे, तव्हांखे असीं करियूं था। इनखे 4 साल थी विया आहिनि, त मूंखे 28 साल थी विया आहिनि। मूंखे 93 भर्ती आहियां। 28 साल थी विया आहिनि मूंखे हिनखे सुई गैस में कमु कंदे। उनखां पोइ सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिले जे बावजूद बि असांखे उन ते अमल नथा कयो वञे। स्टे वरितल हो, स्टे जे बावजूद हाई कोर्ट ते असांजे स्टे पियल आहे। उन जे बावजूद बि हिननि असांखे कढी छॾियो, नथा कढी सघनि। असां पोइ बि खफ़ा आहियूं, परेशान आहियूं। महिरबानी करे सुप्रीम कोर्ट खे चीफ जस्टिस चयो वञे थो त असांखे बहाल कयो वञे, पंहिंजा हक़ूक़ ॾियारियो वञे। वज़ीर अली टोनो खां। सुई गैस में निकिरण खां पोइ तव्हांजा माशी हालत कहिड़ा आहिनि? साईं, माशी हालत हिन तमामु परेशान। हिकिड़ो ॾींहुं खाऊं था, हिकिड़ी राति खाऊं था, ॾींहुं कोन था खाऊं। ॿार परेशान, स्कूल कोन था वञनि। सरकारी स्कूल में पढ़ाई कोन्हनि, तालीमी कोन्हनि, परेशान लॻा पिया आहिनि। ॿारनि जी हालत ॾिसंदा कपिड़ा कोन्हनि, फाटल कपिड़ा पिया आहिनि। तमामु परेशान आहियूं असीं, तमामु बेहद परेशान। तव्हां असांजी कंहिं बि डिटेल वठी ॾिसो, ॾींहुं आहे राति कोन्हे। महिरबानी करे सुप्रीम कोर्ट खे असां चवंदा त उनजे बावजूद बि असांखे त बहाल नथा कयो वञे। रैम मूं ॾिनी GM HR खे अपील, GM HR खे एप्लीकेशन ॾिनी। GM HR हीअ एप्लीकेशन आहे। उन जे बावजूद बि GM HR जो असीं मञूं था वाक़ई तोसां ज़ुल्म थियो आहे, असीं तो करियूं था। हा जो जवाबु आहे, बहाल नथा कनि, अॼु तक नथा कनि। हाणे सुप्रीम कोर्ट जो ही लेटर आहे असां वटि, पोइ बि नथा कनि। साईं, सर हाणे इहो त सुप्रीम कोर्ट खां जो जेको आहे चीफ जस्टिस पुछी वञे थो सघे त हिननि खे छाजे करे बहाल नथो कयो वञे। असां वटि प्रूफ आहिनि। ठीकु आहे न, असां ग़लतियूं कयूं हुजनि या कुझु कयो हुजनि, असांखां पुछनि त बाबा हिननि हीअ ग़लती कया, उनजी असीं प्रूफ ॾियूं था। असीं प्रूफ के बावजूद असीं चोर निकिरूं या ग़लति निकिरूं, असांखे न कयो वञे। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते पोइ बि नथा बहाल कयो वञे। पहिरीं त मां बिस्मिल्लाह रहमान रहीम। असां पहिरीं त सुई गैस इंतिज़ामिया खे अपील था कयूं त असांजो जेको सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे उन ते अमल करे ऐं असांखे बहाल करे। जीअं त असांजो फ़ैसिलो 7 जनवरी 2020 ते आयो आहे। अॼु उनखे 7 महीनो पहिले अञा ताईं उन ते अमल न कयो आहे सुई सदन गैस कंपनी इंतिज़ामिया। त मां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे, वज़ीर आज़म पाकिस्तान खे, सदर पाकिस्तान खे अपील थो कयां त नोटिस वठे। ऐं ख़ासि करे मां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जनाब गुलज़ार सिद्दीकी जन खे साहब जन खे अपील थो कयां त असांजो महिरबानी करे नोटिस वठे ऐं हिन नायल इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ु नोटिस वठे ऐं असांखे पंहिंजा हक़ूक़ ॾियारे। जीअं त मूंखे 7 जनवरी ते ऑर्डर आयो आहे
ऐं मूंखे हिन पोइ उन खां पोइ रिटायर करे छॾियो आहे। मूंखे को बि हक़ूक़ कोन अथनि। मूंखे रिटायरमेंट जा असांखे हक़ूक़ ॾिना वञनि। जेके माण्हू हलंदे केस जे दौरान कढी छॾियऊं, बरतरफ़ कयूं, उन्हनि खे बहाल कोन था कनि, उन्हनि खे बहाल कयो वञे। पर जेके आहिनि उन्हनि खे कंहिंखे बि आर्डर कोन था ॾियनि, कंफर्म नथा कनि। सुई गैस जी हददर्मी आहे, सुई गैस इंतिज़ामिया असां सां वॾा नाक कलूर कया आहिनि। असां बुखुनि ते काटण ते मजबूर आहियूं। मां नंढड़ा बचा वठियो प्रेस क्लब ते वेठो आहियां, नंढड़ा बचड़ा वठी वेठो आहियां प्रेस क्लब ते। मथां ईद आहे ऐं असां छा ईद ते ॿारनि खे वठी ईंदासीं? असां मजबूर थियो प्रेस क्लब ते वेठा आहियूं। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे अपील आहे त असांजो नोटिस वठे ऐं हिन नाइल इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ु नोटिस वठे। सुई सदन गैस कंपनी जे ख़िलाफ़ु, ख़ासि करे जावेद हिमूका जे ख़िलाफ़ु, जेको नाइल ऐं IR जो इंचार्ज आहे कराचीअ में, ऐं हैदराबाद में एजाज़ चौधरी आहे, जेके ॿई सिंधियुनि जा दुश्मन, मज़दूरनि जा दुश्मन, सिंध जा दुश्मन, पाकिस्तान जा दुश्मन। इन ॿिन्ही खे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे मां अपील थो कयां त ॿिन्ही खे बहाल हिननि खे बरतरफ़ करायो ऐं हिननि जे ख़िलाफ़ु इंक्वायरी कयो। नेब खे बि अपील थो कयां त हिननि जे ख़िलाफ़ु इंक्वायरी करे। जावेद हिमूका जे ख़िलाफ़ु ऐं एजाज़ चौधरी जे ख़िलाफ़ु, अमीन राजपूत जे ख़िलाफ़ु, जेको 90 अरब जे करप्शन में आहे, 90 अरब हुन ख़ुदि मुल्क जे इदारे में, वरी हुनखे MD ठहियो अथनि। उन जे लाइ इंक्वायरी कनि त हिन उहे पैसा केॾांहुं कया। नाइल इंतिज़ामिया आहे, जेका सुई गैस इंतिज़ामिया आहे, सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते अमल नथी करे। मां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जनाब गुलज़ार अहमद सिद्दीक़ी खे अपील थो कयां, हथ जोड़े अपील थो कयां त असांजो नोटिस वठे ऐं सुई सदन गैस कंपनीअ खे तंबीह करे त असांजे फ़ैसिले ते अमल करायो वञे। रिटायर मुलाज़िमनि खे पंहिंजा हक़ूक़ ॾिना वञनि सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जे मुताबिक़, ऐं जेके माण्हू कोर्ट जे फ़ैसिले जे दौरान कढिया अथनि उन्हनि खे बहाल कयो वञे। त साईं जी महिरबानी थी। केतिरा मुलाज़िम आहिनि जेके बरतरफ़ कया विया आहिनि? ही 9 मुलाज़िम आहिनि जेके बरतरफ़ कया विया आहिनि ऐं 9 ई मुलाज़िम आहिनि जेके रिटायर कया विया आहिनि। टोटल 18 माण्हू जेके रिटायर कया विया आहिनि। ऐं उन खां पोइ इन दौरान 3 माण्हू असांजा फोत थी चुका आहिनि, जिन जा नंढड़ा नंढड़ा मासूम आहिनि, उन्हनि खे बि हक़ नथो ॾिनो वञे। उहे 3 उन्हनि जूं बेवाऊं वेचारियूं आहिनि, उहे वेचारियूं हर रोज़ु इंतिज़ारु कंदा था असांजे नाले को आवाज़ु उथार सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे जज खे त असांजो नोटिस वठे। त मां अपील थो कयां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां त हिते असांखे जेको रिटायरमेंट जो कानून मुताबिक़ असांखे सनकोटा ॾिनी वञे, असांखे पंहिंजा हक़ूक़ ॾिना वञनि ऐं सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले मुताबिक़ असांजो फ़ैसिले ते अमल करायो वञे। रिटायरमेंट जा पैसा तव्हांखे मिलिया आहिनि? अञा ताईं असांखे 7 महीनो थियो आहे, कुझु कोन मिलियो आहे। असां बुकूं कढण ते मजबूर आहियूं। असांखे को बि हक़ूक़ कोन मिलियो आहे। जीअं 7 जनवरी जो फ़ैसिलो आयो आहे, 13 फरवरी खां मूंखे चयो तूं घर हलियो वञि। ज़बानी मूंखे चयो अथनि, न को लेटर आहे, न को पनो आहे, न को छा, चयो तूं घर हलियो वञि। मां घर वेठो आहियां। हाणे मां बच्चनि खे छा करायां? मूंखे चाराना बि कोन ॾिना अथनि, चवानी बि कान ॾींदनि असांखे। सर्विस बाक़ी केतिरी सर्विस पूरी थी विया, सर्विस पूरी थी विया। 27-28 साल मूं सर्विस कई आहे, पर जेको आहे सर्विस पूरी आहे। पर मूंखे सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले मुताबिक़ हक़ूक़ त ॾिना वञनि न, जेके मुंहिंजा हक़ आहिनि। सुप्रीम कोर्ट 7 सालनि में फ़ैसिलो आयो आहे। 7 सालनि में असां त को कंपनी में कमु कयो आहे न, पंहिंजी ज़िंदगी ॾिनी आहे हुते। 27 साल खां ज़िंदगी न आहे छा? 27-28 साल कंपनी खे ॾिना आहिनि। सो असांखे सभु ख़बर आहे त हिते छा पियो थिए। हिते करप्ट इंतिज़ामिया आहे, उहो नथा चाहिनि त असां हिननि खे हक़ूक़ ॾियूं। सुप्रीम कोर्ट जे जेके हुकुम आहे उहो मञण लाइ तयारु कोन्हनि? उहो मञण जे लाइ तयारु कोन्हनि। सुप्रीम कोर्ट जे हुकुम खे मञण जे लाइ तयारु कोन्हनि के। हिते जावेद हिमूका थो चवे त तव्हां कोर्ट में वञो जितां तव्हांखे केस खटी आया हो। हाणे इस्लामाबाद असां ग़रीब माण्हू हैदराबाद प्रेस क्लब में नथा पहुची सघूं। इस्लामाबाद असां किथां वेंदासीं? हीउ जावेद हिमूका थो चवे, बख़्तियार आलम थो चवे, एजाज़ चौधरी हैदराबाद में वेठो आहे उहो थो चवे त तव्हां होॾां वञो। इस्लामाबाद जितां केस खटी आयो चीफ जस्टिस तव्हांखे ॾिए, असां तव्हांखे छो ॾियूं? त हीउ सुई गैस इंतिज़ामिया आहे जेका असांखे पंहिंजा हक़ूक़ नथी ॾिए ऐं नथी मञे। सुप्रीम कोर्ट खे नथी मञे, सिधी सी तोहिन अदालत था कनि। मां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे अपील थो कयां त हिन जे ख़िलाफ़ु नोटिस वठे। निकिरण खां पोइ तव्हांजे घर जा जेके हालात कहिड़ा आहिनि? ॿारनि जो स्कूल जो छा मसइलो आहे? ॿारनि खे स्कूल बंदि आहे, ॿार स्कूल नथा वञनि, घरनि में वेठा आहिनि ऐं हालात तमामु ख़राबु आहिनि। असां हिकिड़ो टाइम खाऊं था त हिकिड़ो वेठा आहियूं, मजबूर आहियूं। छा कयूं? जेके कॾहिं नथो मिले त हाणे छा कंदासीं? हीअ सुई गैस इंतिज़ामिया ख़तरनाक इंतिज़ामिया आहे, नाइल इंतिज़ामिया आहे, करप्ट इंतिज़ामिया आहे। नेब बि हिननि खे कुझु नथी करे। नेब वारा ॿियनि माण्हुनि खे त पोयां लॻा था वधनि गाॾियूं, हिननि खे छो नथा ॿधनि? हिननि खे ॿधनि। मां हिननि जे खे ॿुधाईंदुसि त किथे किथे चोरी था कनि। मूं वटि हिन सबूत आहिनि, मां हिननि खे सबूत ॾींदुसि। मां नेब चेयरमैन खे अपील थो कयां त हिननि जे ख़िलाफ़ु इंक्वायरी करे। मां हिननि खे सबूत ॾींदुसि। पीर बख़्श बुगियो हैदराबाद सिटीज़न कॉलोनी में मुंहिंजो घरु आहे। मां हिननि खे सबूत ॾींदुसि। नेब हिननि खे गिरफ़्तार करे, जावेद हिमूका खे गिरफ़्तार करे, असद सईद खे करे, अमीन राजपूत खे करे, एजाज़ चौधरी खे करे,
बख़्तियार आलम जे करे मां इन्हनि सभिनी जा सबूत ॾींदुसि कीअं बिल कूड़ा था ठाहिनि, कहिड़े नमूने सां बिल पास था कनि, कहिड़े नमूने सां कंपनीअ खे धाड़ा था आणनि। मूं वटि धाड़ेलनि जी लिस्ट पई आहे त कीअं कीअं इहे कारोबार था कनि, कीअं कंपनीअ खे तबाह था कनि, बर्बाद था कनि। मूंखां जेकॾहिं नेप हिननि खे इंक्वायरी करे त मां हिननि जो वॾो साथ ॾींदुसि, मां हिननि खे सभु कुझु ॿुधाईंदुसि कीअं था करप्शन कनि। जी नाज़रीन, तव्हां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि खे जिबरी तौर ते रिटायरमेंट ॾिनी वई आहे ऐं हिननि खे जेका पेंशन जा पैसा आहिनि उहे बि कोन था मिलनि। हिननि जो इहो बि चवणु आहे त जेकॾहिं असांखे बहाल न कयो आहे त असांखे सन कोटा ॾिनी वञे। असांजे माशी जेके हालात आहिनि उहे हिन वक़्तु ॾाढा ख़राबु आहिनि। घर में खाइण लाइ हिकिड़ो वक़्तु अटे जो बि कोन्हे, पर असांखे मजबूर कयो थो वञे। जेकॾहिं असांखे बहाल न कयो वियो आहे त असां ख़ुदकशी करण ते मजबूर थी वेंदासीं। हिन खां पोइ हिननि जो इहो बि चवणु आहे त असां वटि सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर आहे त असांखे बहाल कयो वञे, पर हिन MD जेको आहे उनखे ताक़त जो नशो आहे। सुप्रीम कोर्ट जे हुकुम खे बि मञण खां इनकार करे छॾियो आहे। उन खां पोइ हिननि वटि करप्शन जा बि सबूत मौजूदु आहिनि। चेयरमैन नेब खे अपील था कनि त अचे असां सां राब्तो करे, असां वटि जेके सबूत आहिनि उहो असां उनखे पेश करण लाइ तयारु आहियूं। असां वटि हर करप्शन जो सबूत असां वटि मौजूदु आहे। पोइ बि हिननि खे बहाल नथो कयो वञे। असां हुकूमत पाकिस्तान खां मुतालबो था कयूं त ख़ुदा रा असांजे मथां रहम कयो वञे। असांजा जेके नंढा बच्चा आहिनि उन्हनि जे मथां रहम कयो वञे। कैमरामैन निसार बुगे सां गॾु महबूब जमाली, सोच TV, हैदराबाद। सब्सक्राइब कयो अमांजे पंहिंजे चैनल सोच TV खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.